नाज़रीन अज तकरीबन 11:30 बजे अली मैरिज हॉल मदीजी में शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी सालगिरह मल्हाई वई। इन सालगिरह तकरीब में नए टाउन मदीजी के मुंतखब चेयरमैन सरदारज़ादा नजफ़ खान कमारियो ज़िले शिकारपुर के नए मुंतखब चेयरमैन सरदारज़ादा ज़ुल्फ़िकार अली खान कमारियो ख़ुसूसी तौर पर शिरकत कई। जॾहिं त चक जे टाउन चेयरमैन डॉक्टर नवीद मार रुस्तम जे टाउन चेयरमैन साहिबज़ादा नाइब खान मार पिणु ख़ुसूसी शिरकत कई इन तकरीब के अंदर। इन पुरवकार तकरीब में पाकिस्तान पीपल्स पार्टी के मुख्तलिफ़ यूनियन काउंसिल में सदूर यूसी चेयरमैन पार्टी के वर्करन वडे तदाद में शिरकत कई। प्रोग्राम के अंदर इंतहाई जोश खरोश हुयो। वर्कर जेके जीए भुट्टो जीए मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जा नारा भी हणन पिया, उन सां गॾो गॾु उन्हनि जे गीतन ते डांस भी कन पिया। इंतहाई ख़ुशी जो मौक़ो हुयो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेतोणीकि जेका पुठी तकरीब थी ओथ सेरेमनी जी ख़ासि करे ज़ुल्फ़िकार खान कमारियो जी जेका कुंदन रेस्टोरेंट में थी हुई शिकारपुर में, उन्हनि में कुछ जेके हितां जा मक़ामी वर्कर्स हुआ उन्हनि खे हिकिड़ो थोरो फीलिंग हुई त असांखे जेको आहे त उन तकरीब में शिरकत जा दावतनामा न ॾिना विया हुआ ऐं उन ख़ुशी में असांखे शरीक न कयो वियो। शायदि मूंखे महसूसु ईअं पियो थिए त हीअ जेका तकरीब शहीद राणीअ जी जेका सालगिरह भी आहे, पर उन सां गॾोगॾु जेका आहे कमारिया साहिबनि उन कमीअ खे उन वर्करनि ऐं उन्हनि पंहिंजे हमदर्दनि जे उन्हनि फीलिंग्स खे शायदि माना महसूसु करे वरितो ऐं उन्हनि जी कमी के पूरो करण जे लाइ हीअ तकरीब कोठाई, जंहिंमें ख़ासि तौर ते मानी जो भी इंतज़ाम हुयो ऐं शहीद राणीअ जी सालगिरह जो केक पिणु कटियो वियो। सालगिरह जो केक जेको आहे उहो कटे करे दोस्तनि खे खारायो वियो, जॾहिं त मानी भी आख़िर में जेको आहे सो कराई वई। त उन लिहाज़ सां इहे महसूसु थिए पियो त उहे वर्कर जेके आहिनि जेके थोरो घणो माना हिकिड़ो हार्ट फीलिंग कनि पिया, उन्हनि जी कमी खे पूरो कयो वियो, उन्हनि खे हिकु तकरीब ॾिनी वई। हिन तकरीब में जेके चक खां टाउन चेयरमैन आहिनि डॉक्टर नवीद मार ऐं रुस्तम खां जेके टाउन चेयरमैन आहिनि साहिबज़ादा नाइब खान मार साहिब जन, त उन्हनि जे शिरकत सां भी हिकिड़ो जेको आहे तो इन प्रोग्राम खे 4 चंड लॻी विया आहिनि ऐं फील पिणु इहो कयो वियो त जेको ज़ुल्फ़िकार खान कमारियो आहे जेतोणीकि उहो माज़ी में एन जे तक ते इलेक्शन विढ़िया आहिनि ऐं एन ते लखी तालको जेको आहे उहो भी असांजे इन में शरीक आहे। ईअं महसूसु थिए पियो त ज़ुल्फ़िकार खान कमारियो पंहिंजे ज़िले चेयरमैन जी बेसिस चेयरमैन जी हैसियत में पूरे ज़िले ते त तवज्जो ॾींदो, पर ख़ासि करे जेको आहे सो उहो जेको तक आहे पंहिंजो जिते हू माज़ी में इलेक्शन विढ़ंदो रहियो आहे। बिलाशुबा हाणे उनखे पार्टी नॉमिनेट न बि करे तंहिंजे बावजूद बि हू पंहिंजे तक जी महसूसु ईअं करे थो त मालिकी कंदो ऐं पंहिंजे तक जे अवाम सां पंहिंजा वेझा ऐं क़रीबी ऐं ख़ुसूसी पंहिंजा वास्ता ऐं राब्ता जेके आहिनि उहे क़ाइमु रखंदो ऐं उन्हनि खे विछोटी थियणु न ॾींदो।